दोस्त भी तकलीफ़ उनखे ई ॾींदा न जंहिंजा राज़ पाण वटि रखंदा। दोस्त तकलीफ़ बि उन इंसान खे ॾींदा न जंहिंजा राज़ पाण वटि रखंदा आहिनि। अॻिले जा राज़ ॿुधी पोइ अॻिले खे जीअं उथारनि, जीअं विहारनि, जीअं हुकुम कनि, पोइ अॻिलो वीचारे जी तकलीफ़ सम्झी वेंदा न त पोइ उनखे पिया तकलीफ़ ॾींदा त हिन खे कहिड़े तरीक़े सां तकलीफ़ मिलंदी, उहे वर्ड इस्तेमालु कंदा, उहे लहजा इस्तेमालु कंदा। हाणे इहा उन्हनि खे ख़बर न आहे त हे मकाफ़ात अमल बि आहे। असां अॼु अलाह जे ख़ल्क़ियल इंसान ज़ात खे अज़ियत ॾियूं था त सुभाणे अलाह पाक असां खां बि बदिलो वठंदो। पोइ कंहिं इंसान पोइ महबूब जे हथों या कंहिंजे हथों बि पोइ अलाह पाक छॾींदो न आहे। यादि रखो, जेकॾहिं तव्हां हिन महिल लोड़ियो था न त उन्हनि पोयनि दोस्तनि खे यादि कयो त कंहिंखे तकलीफ़ त न ॾिनी अथव। हा, पोइ उन्हनि पोयनि खे इंसाननि खे यादि कयो, घर जे भातियुनि खे यादि कयो त उन्हनि खे त तकलीफ़ न ॾिनी अथव, जंहिंजे करे तव्हां हेॾो लोड़ियो था, परेशान आहियो, तकलीफ़ आहियो, दोस्तनि मां धिका था खाओ, दोस्तनि मां हिकिड़ा लहजा ख़राबु था ॿुधो, दोस्तनि जा रवैया ख़राबु था ॾिसो, त इहा पंहिंजे घर वारनि सां तव्हां त न कई आहे त उन्हनि जी सदा असांखे मिले थी। छो? अॻिला जेके आहिनि न तव्हांजी कमज़ोरी जॾहिं पकड़ींदा आहिनि न त पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे त कहिड़ा लहजा इस्तेमालु कनि, कहिड़नि लहजनि सां तव्हांजी रत सड़ंदी आहे, कहिड़नि लहजनि सां तव्हांजी दिलि ॾुखंदी आहे, कहिड़े रवैयनि सां माना तव्हांखे अज़ियत मिलंदी आहे। अॻिलनि खे ख़बर आहे, छो त पंहिंजी कमज़ोरी तूं पाण उन्हनि खे ॾिनी आहे, पर तोखे कहिड़ी मजाल आहे, तूं कंहिंसां कई आहे त तॾहिं इहा लोड़े थो न। करणी भरणी आहे मुंहिंजा सुहिणा, मकाफ़ात अमल आहे, रब जो वाइदो थियल आहे, मकाफ़ात अमल कंहिंखे माफ़ु कोन्हे को, कंहिंखे बशकबो न। पोइ छो न सना हुजे, पोइ छो न हराम पाई हुजे, पोइ छो न कंहिंजी दिलि ॾुखाई हुजे, पोइ छो न कंहिंखे धोखो ॾिनो हुजे, मकाफ़ात अमल अलाह पाक पंहिंजो हिसाबु आणींदो आहे, हिसाबु आणींदो आहे, बशकींदो न आहे। रब बशकी आहे न त उन्हनि नबियुनि खे बि बशकी आहे जेके अलाह खे प्यारा हुया, उन नबियुनि खे बि बशकी आहे त जेके हर वक़्तु अलाह जी तबलीग जे लाइ निकिरंदा, पर रब उन्हनि खे बि न बशकियो। छो? अलाह वटि जेको बि लिखियलु आहे न त अलाह पंहिंजे लिखे तां पोइ ते न हटंदो आहे। छो? जज पंहिंजे कलम तां फिरी वेंदो आहे, एडवोकेट पंहिंजी लिखत तां फिरी वेंदो, मुख़्तियाकार पंहिंजी लिखत तां फिरी वेंदो, ॿिनि पैसनि खे ॾिसी हर कोई लहजा रवैया चेंज करे वेंदो, पर रब ख़ालिक़ अकबर पंहिंजे क़ुर ते जेको लिखियो आहे न उन त पोइ ते न हटंदो, पोइ ते न हटंदो। मकाफ़ात अमल अलाह वठी रहंदो, छॾींदो न, केर बि हुजे, केॾो बि पाण खे उठ जो पट सम्झे, पर यादि रखजांइ रब जी पकड़ जहिड़े वक़्तु थींदी आहे न त उन वक़्त में असलियत ख़बर पवंदी आहे हर इंसान खे। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।